नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदड़ आज इस्लामाबाद एहसन यूनिस की निगरानी में पुलिस मुकाबले में बिलाल गैंग जा 2 ॾोहारी मारिजी विया, जॾहिं त फायरिंग जी ॾे वठ में 3 पुलिस एहलकार भी ज़ख्मी थिया आहिनि। इस्लामाबाद पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त बैरिया टाउन फीज़ 8 में फौरन पुलिस जी टीम ते फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हिकु एहलकार ज़ख्मी थी पियो, जिन जो पीछो कयो त ॾोहारी हाउसिंग सोसाइटी जे घर में घिड़ी विया। तर्जुमान मूजिब पुलिस एहलकारनि घर के घेरे में आंदो त जवाबदारनि ॿीहर फायरिंग कई, जंहिंजी जवाबी फायरिंग में 2 फोरूं मारिजी विया ऐं फोरुन में एहलकार भी ज़ख्मी थिया। IG इस्लामाबाद मोहम्मद एहसन यूनिस इन हवाले सां ॿुधायो त फीज़ 8 खां खांगी हाउसिंग सोसाइटी ताईं जवाबदारनि 3 भेरा फायरिंग कई ऐं ऑपरेशन जी निगरानी पाण कंदो रहियसि। पुलिस मुकाबले में मारिजी वियलनि में बिलाल गैंग जो वाजिद ऐं अरशद शामिल आहिनि, जॾहिं त फरार थियल 3 जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।